अस्सलाम वालेकुम दोस्तों, असीं तव्हांखे ॿुधाईंदा जॾहिं ॻोठ में बरसाति वसी वेंदी आहे त पोइ उते रस्ता कहिड़ा थींदा आहिनि ऐं उते थला उते जी ज़िंदगी आम ज़िंदगी हूंदी आहे उहा ॾाढी ॾुखी थी पवंदी आहे। तव्हांखे ॾेखारियूं था। बरसाति वसी वई आहे ऐं हाणे इहा बरसाति वसे पई, पर हाणे इन्हनि जे मथां माण्हू असीं न मटे सघंदा ऐं इहे रस्ता तमामु ख़राबु थी वेंदा आहिनि। ॾिसो, हिन मथां पेर रखंदा हिकिड़ा स्लिप थी वञनि, ॿिया पेर गच रहंदा आहिनि अंदरि। तॾहिं बि हीअ ॻोठ जी ज़िंदगियूं आहिनि। कक पन मानी चांहि हर शइ पचाइण में ॾाढी तकलीफ़ थींदी आहे। वरी हलंदा आहिनि, वरी पोइ घुमंदा आहिनि ऐं हाणे रस्तो केॾो ॾुखियो आहे त मटण जो। कीअं माण्हू मटींदो आहे ॾुखियनि रस्तनि तां, तव्हांखे असीं ॾेखारियूं पिया त कीअं मटिबो आहे। केॾा ॾुखिया रस्ता आहिनि ऐं हिन रस्तनि तां मटणु ॾुखियो आहे। कुझु पाणी हूंदो आहे, कुझु कीअं हूंदो आहे, तॾहिं बि असीं जाम मटे वेंदा आहियूं।